कमाल ऐं जमाल तव्हां ॿई निकिरी वञो अकबर खान जे ॻोठ ऐं मुंहिंजी मिलो सोराब सां ऐं सोराब खे हेठियूं मथियूं ॾियो त चाकर खान खे मारूं कहिड़ी बि सूरत हो तव्हांखे पोइ पाण ई ॿुधाईंदो त चाकर खान ऐं अकबर खान जे विच में ॻाल्हियूं थी वयूं आहिनि जे न थियूं आहिनि त पोइ पाण ई था विझूं पंजोड़ चाकर खान खे। ठीकु आहे जावर, असां पूरी कोशिशि कंदासीं त सोराब खां पकी ॼाण वठी पोइ ई अचूं। रुगो इहा ख़बर पए त कहिड़ो कहिड़े तरफ़ वेंदो त असां पंहिंजो पको बंदोबस्तु करे छॾियूं। जाबिर खान, मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे त चाकर खान कॾहिं बि अकबर खान जे तरफ़ कोन वेंदो। हा कमाल, तूं सही थो चई, छो जो चाकर खान पहिरीं धोखो खाई चुको आहे। अकबर खान बि चाकर खान जे मथां कॾहिं भरोसो न कंदो। कमाल, अकबर खान जी मजबूरी आहे, छो जो अकबर खान जी छोकिरी चाकर खान वटि क़ैद आहे। न चाहींदे बि अकबर खान चाकर खान ॾे ज़रूरु वेंदो। जावर खान, जेकॾहिं अकबर उन तरफ़ वञे थो त छा पोइ उनजे मथां हमिलो करिणो पवंदो? तव्हां रुगो वञी उते हाल वठी ॻाल्हि पकी करे अचो। पोइ ॾिसो त राति जो मां जाबिर खान कयां छा थो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।